जंगी शाही मावा की ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही हाई स्कूल में क्रिकेट ग्राउंड ते रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जी चौथी मैच बाकर शाह 11 टॉस खटे पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररु 10 ओवरनि में 117 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें बाकर शाह 11 जे बाबर 36 ऐं रेहान बिरोही 32 रन्सूं ठाहे निमाया रहिया। रमज़ान 11 जे मंज़ूर पलीजो 3 विकेटूं हासिल कयूं। जवाब में रमज़ान 11 मिलियल हदफ़ सनसनी खेज़ मुक़ाबले खां पोइ 9 ओवरनि में पूरो करे वरितो। रमज़ान 11 जे रज़ा 48 ऐं नूरुल इस्लाम जोखियो 25 रन्सूं ठाहे करे टीम खे कामयाबी ॾियारण में अहम किरदारु अदा कयो। टूर्नामेंट जी 5 मैच में समा 11 टॉस खटे पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररु 10 ओवरनि में 157 रन्सूं ठाहियूं। समा 11 जे सनाला बिरोही शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे 104 रन्सूं ठाहियूं। जवाब में परवेज़ 11 108 रन्सूं ठाहे सघी।